अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिंध जो सवाल में आउं मीज़ान पूरे सिंध वासियुनि खे ऐं ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थो। नाज़रीन, नेकीअ मां मुराद फ़क़ति उहो अमल आहे जंहिंसां इंसान ज़ात जी भलाई थिए। आउं इन सेंटेंस खे, इन जुमिले खे हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदुसि त जीअं मुंहिंजा सिंधवासी ऐं मुंहिंजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ठीकु अंदाज़ में नेकीअ जो जेको मफ़हूम आहे उहो सम्झ में अचे। नेकीअ मां मुराद फ़क़ति उहो अमल आहे जंहिंसां इंसान ज़ात जी भलाई थिए ऐं हुकूमत हमेशह ज़हीन माण्हुनि जे हथ में हुजणु खपे। हिन वक़्तु जेका असांजी सिंध गवर्नमेंट आहे, हिन वक़्तु जेके असांजी सिंध गवर्नमेंट में जेके माण्हू वेठल आहिनि, छा उहे ठीकु अंदाज़ में ज़हीन आहिनि, छा उहे क्वालिफाइड आहिनि, छा उन्हनि जी जेका हुकूमत हिन वक़्तु हली रही आहे उन हवाले सां असांजा मोज़िज़ महिमान आहिनि। असां इन पर्पज़ ते अॼु गुफ़्तगू कंदासीं। असां सां पहिरियों असांजो जेको आहे सो मोज़िज़ महिमान गॾु आहे ख्वाजा ग़ुलाम हुसैन, जिन्हनि जो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सां आहे। उन सां गॾोगॾु इलाही बख़्श भिक्कक साहिबु जीअं सिंध क़ौमी महाज़ जा अॻवान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांजा टियां जेके मोज़िज़ महिमान आहिनि इलाही बख़्श चाचड़ साहिबु जीअं सिंध तहरीक जा अॻवान आहिनि। असां इन्हनि महिमाननि सां जेको आहे सो जेके मोज़िज़ महिमान आहिनि इन्हनि सां इहा गुफ़्तगू कंदासीं त नेकीअ मां मुराद फ़क़ति उहो अमल आहे जंहिंसां इंसान ज़ात जी भलाई थिए। हाणे इन ई जुमिले खे आउं खणी वेंदुसि हुकूमत ॾांहुं त हुकूमत हमेशह ज़हीन माण्हुनि जे हथ में हुजणु खपे। हाणे छा त असांजी गवर्नमेंट में जेके माण्हू वेठा आहिनि, सिंध गवर्नमेंट में जेके माण्हू जेको आहे सो हुकूमत करे रहिया आहिनि ऐं पंजो दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में, सिंध जी तारीख़ में पंजो दफ़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी बरसरे इक़्तिदार आई आहे, त छा उन हवाले सां असां इन्हनि पंहिंजनि महिमाननि खां पहिरियां असां शुरूआति कंदासीं। पहिरियां त अवां टिनी महिमाननि जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगीअ मां क़ीमती टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। ख्वाजा ग़ुलाम हुसैन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके शहीद भुट्टो जा जेके अॻवान आहिनि, उन्हनि खां असां पंहिंजो पहिरियों सवाल कंदासीं त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हिन वक़्तु हुकूमत हली रही आहे, छा उहा ज़हीन माण्हुनि जे हथ में आहे? छा इन सां गॾोगॾु मुंहिंजो ॿियो सवाल हूंदो त छा उहा हुकूमत, उन हुकूमत में ज़हीन माण्हू आहिनि, छा उहा हुकूमत सही हली रही आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेका हीअ हुकूमत आहे इन हुकूमत में सही माण्हू आहिनि ई कोन। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं इलेक्शन थी त इलेक्शन में हद खां वधीक जेको आहे सो इन ई हुकूमत पंहिंजा माण्हू रखाया ऐं इलेक्शन में वॾे पैमाने ते धांधलियूं करे ऐं ही माण्हू चूंडिजी आया। जॾहिं ग़लति तरीक़े सां ग़लति माण्हू चूंडिजी था अचनि त उहे सही तौर ते को बि निज़ाम, को बि सिस्टम हलाए नथा सघनि। ऐं इहो ई नतीजो आहे त अॼु सिंध जूं हालतूं इन हद ताईं ख़राबु आहिनि जो को बि माण्हू ॿाहिरि निकिरण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं सिचुएशन अहिड़ी आहे त तव्हां ॾिठो हूंदो त हिकु पासे तालीम जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे, ॿिए पासे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन एतिरी ख़राबु आहे जो अंदरूनी सिंध में धाड़ेल कल्चर आहे। कराची शहर में एतिरी दहशतगर्दी आहे जो को बि माण्हू पंहिंजो पाण खे महफ़ूज़ नथो सम्झे। इन खां अलावा महांगाई एतिरी चोट चढ़ी वई आहे जो को बि माण्हू उन्हनि खां पुछण वारो कोन्हे। ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे सो तव्हां ॾिठो हूंदो त बेरोज़गारी जो इहो आलम आहे त लखें नौजवान जेके ग्रेजुएशन ऐं उन खां पोइ पोस्ट ग्रेजुएशन करे निकिरनि था उहे बेरोज़गार वेठा आहिनि, उन्हनि खे को बि रोज़गार कोन्हे को। हिन हुकूमत वटि को बि विजन इन हवाले सां कोन्हे त उन्हनि माण्हुनि खे कहिड़े नमूने सां अकोमोड कजे। सिंध जे माण्हुनि जा जेके किरोड़नि जी आबादी आहे उन्हनि जे लाइ को बि हिननि वटि विजन कोन्हे को। हिते ट्रांसपोर्ट जो वॾो मसइलो आहे, हिते जेको आहे सो रेलवे जो वॾो निज़ाम ख़राबु आहे, हिते जेको आहे सो बेरोज़गारी जो आलम तमामु हद खां वधीक माण्हू बेरोज़गारीअ जे करे तंग अची चुका आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई मिसाल तव्हांजे साम्हूं आहिनि त बेरोज़गारीअ जे करे माण्हू जेको आहे सो पंहिंजा बच्चा विकिणण ते बि मजबूर थी पिया। ऐं इहो ई सबबु आहे त अॼु असांजा जेके माण्हू आहिनि उहे हिन हुकूमत ते एतमाद नथा कनि। नायल माण्हू वज़ीर, उन खां पोइ नायल माण्हू जेको आहे सो सेक्रेटरी ऐं नायल माण्हू जेको आहे सो हिननि अहम उहिदनि ते वेठा आहिनि। अच्छा, हाणे अवां न ईंदासीं इलाही बख़्श भिक्कक साहिबु ऐं इलाही बख़्श नाज़रीन, इलाही बख़्श भिक्कक साहिब ॾे वञण खां पहिरियां ऐं इहा ॻाल्हि मेंशन कंदुसि त इलाही बख़्श भिक्कक साहिबु जेको आहे सो जेल जे काल कोठरियुनि में बि रहिया। उन्हनि जो जेको वसी तजुर्बो आहे या उन्हनि जो जेको वसी उन्हनि ग्राउंड रियलिटी जेका ॾिठी आहे या हिन वक़्तु जेके सिंध लाइ जेको आहे सो जाखोड़ कनि पिया, इलाही बख़्श भिक्कक साहिब जी इन हवाले सां बि जेको आहे सो अहमियत सिंध में जेको आहे सो आहे त उन्हनि पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे सा उहा सिंध जे हुकूक लाइ अर्पे छॾी, जंहिंजो इहो सबूत आहे त उन्हनि जेल जूं काल कोठड़ियूं बि ॾिठियूं। इलाही बख़्श भिक्कक साहिबु, अवां खां पहिरियों सवाल इहो आहे त हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, छा इन मां तव्हां सेटिस्फाइड आहियो त छा इहा हुकूमत ठीकु पई हले, इन्हनि में माण्हू ठीकु आहिनि?
अदा हिकिड़ो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे हिन पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। पीपल्स पार्टी जॾहिं बि आई आहे, मुंहिंजे रहबर साईं GM सैयद इन पार्टी खे सिंध दुश्मन पार्टी सॾियो आहे। जॾहिं बि पार्टी आई आहे त सिंध खे ऐं सिंधियुनि खे नुक़सानु थियो आहे। इन जी मिसाल इहा आहे त जेको हिननि जो 73 जो आइन आहे, 73 जे आइन में तव्हां जी जेका हज़ारनि सालनि जी क़ौम आहे उहा तव्हां न आहियो, तव्हां सिंधी न आहियो, तव्हां पाण खे सिंधी नथा सॾाए सघो। ठीकु। ॿियो जेके बि हिननि जेके रखिया आहिनि, माना असां जेका अलॻि पंहिंजे तशख़ुस रखूं था हज़ारनि सालनि जो, उहो बि असां उन में 73 जे आइन में असांजो न आहे। तंहिं करे पीपल्स पार्टी हमेशह, हाणे ॾिसो हिन वक़्तु 5 साल अॻु में पीपल्स पार्टी जा हुआ, कराची जी जेका सूरत हाल आहे, कराची में ख़ासि करे जेके सिंधी माण्हुनि सां जेका वेदन थी आहे, ख़ासि करे जेके लोकल आबादियुनि में, तव्हां मलीर गडाब खां वठी लियारी खां वठी, अॼु लियारी में जेका बाहिबरी आहे उहा पीपल्स पार्टी जी ॿारियल आहे। छो जो हमेशह पीपल्स पार्टी उतां खटी आहे, उन्हनि खे हमेशह लियारी वारनि खे हुन लाश ॾिना आहिनि। अॼु पीपल्स पार्टी चाहे त लियारी में अमन करे सघे थी, लेकिन उन्हनि खे जेको पंहिंजी इत्तेहादी पार्टी खे ख़ुशि करण लाइ करे, जॾहिं त उन्हनि खे लिफ्ट ई नथा कराइनि। हाणे तव्हां अंदाज़ो कयो हूंदो जो उन्हनि जो हिननि जो हींअर जेको उन्हनि जेको घोटु खयऊं, उनखे उन्हनि जे लाइ एजेंसी रिपोर्ट हुई त साउथ अफ्रीका मां आयो आहे, निकाह करे हली वेंदो। उनखे जॾहिं खयो वियो त उन्हनि राति जो 2 लॻे उते पहुचनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा त माना मीडिया जेका पाण खे क़ौमी मीडिया सॾाए थी, उहा फौरन राति जो 2 लॻे में उन्हनि खे लाइव ॾिए थी, जॾहिं त असांजा प्रोग्राम थियनि था जेके उन्हनि खे कवरेज ई नथो मिले। तंहिं करे पीपल्स पार्टी जेका जो कुझु बि करे पई, उन में सिंधियुनि मां नुक़सानु आहे। हाणे हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां, पहिरीं KDA जे तहत सिंधियुनि जा ॻोठ उन्हनि बुलडोज़ करे सिंधी माण्हुनि जा ॻोठ ख़तमु करे धारिया माण्हू आबाद कया। ज़ुल्फ़कार आबाद जो मनसूबो, हाणे वॾे में वॾो सिंध दुश्मन मनसूबो जेको 43 देहूं जेके आहिनि कराची जूं आहिनि, जेके मली डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾेई छॾियूं आहिनि। MDA, HDA ऐं पंहिंजे डिफेंस हाउसिंग सोसाइटी ऐं जेका आहे जेका MDA, इहे सिंध दुश्मन, सिंधियुनि जूं दुश्मन जेके स्कीमूं आहिनि। 43 देहूं जेके आहिनि गॾाप जूं हिननि MDA खे ॾिनियूं आहिनि। तंहिंमें तव्हांजूं जेके लीज़ूं सभु कैंसल, तव्हांजूं ज़मीनूं कैंसल, ऐं उन खां अलावा हाणे हिननि जो जेको पार्टनर आहे पंहिंजो मलिक रियाज़, उहो हज़ारनि जी तादाद में एकड़ जेको वठे पियो, पंहिंजे जेके बि मलीर जूं देहूं आहिनि, मुएदान, कंड, शूर कंदी खां वठी खबड़ जबल तक, त उन्हनि में जेका ज़मीन 25,000 रुपया एकड़ बि कोन हुई, उहा हाणे 10,000 रुपया एकड़ ते जेको माण्हू वठी करे उहो जेको सो उते बैरिया टाउन ठाहियो पियो वञे। माना सॼी दुनिया जी किन किचिरो हिते कराची में असांखे अक़लियत तब्दील। अॻे ई जेका तव्हांखे ख़बर हूंदी, जेका आदमशुमारी थी हुई, जेका हिननि कई हुई, उन में साईं 1 करोड़ कुझु हज़ार उर्दू ॻाल्हाइण वारा, हा साईं 30 लख पंजाबी, 23 लख पठान, सिंधी 15 लख जेके धरतीअ जा मालिक आहिनि। तव्हां अंदाज़ो कयो त पीपल्स पार्टी करे छा पई। हाणे ईंदासीं इलाही वक़्तु चाचर साहब जीअं सिंध तहरीक जा जेके अॻवान आहिनि उन्हनि ॾांहुं ईंदासीं। अव्हांजी वॾी महिरबानी इलाही वक़्तु चाचर साहब। हाणे तव्हां ॿुधायो, साईं बिकक साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अव्हां ख्वाजा साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अव्हां कीअं पिया ॾिसो सिंध गवर्नमेंट खे, ऐं अव्हां कीअं पिया ॾिसो पीपल्स पार्टी जी हिन सिंध ते जेका हिन वक़्तु हुकूमत हले पई? मुशीर साहब, पहिरीं तव्हांजी महिरबानी जो असांखे तव्हां मदू कयो। मामलो हीअ आहे त पीपल्स पार्टी सां असां सभु दोस्त जेके बि नज़रियाती तौर मुख़ालिफ़ आहियूं, कुझु रियलिटीज़ आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हायो वेंदो। मिसाल तौर त जेकी अॻिली आदमशुमारी थी, जीअं भिकक साहब चयो, त अॻिली आदमशुमारी में असां इहो क्लियर कयोसीं त फ़ी माण्हू हुननि घर ते 7 माण्हू रखिया जंहिं ते कुंबो पिया ॿुधाइनि पाण खे। उन वक़्तु नादरा चयो त 30 लख माण्हू असां गैर क़ानूनी रजिस्टर्ड कया आहिनि। माना 30 लखनि खे जेकॾहिं असां 7 ज़रब कंदो त असां वञी किथे बीठासीं। वरी हींअर जेकी कंडीशन आहे हिन जी ज़ुल्फ़काराबाद में, ज़ुल्फ़काराबाद अॾण बि पीपल्स पार्टी जी मुराद इहा आहे त जीअं सिंधी माण्हू अक़लियत में थियनि, हिननि खे परते ॾिजे। साहिली पट्टी जेकी आहे उन जी नज़र ॿाहिरि मुल्कनि जी बि आहे, MQM जी बि आहे, पीपल्स पार्टी जी बि आहे, सभई हिन में गॾु आहिनि। इन करे ज़ुल्फ़काराबाद जो हिकिड़ो इशू उन्हनि छॾियो। ॿियो हींअर जेको आहे सो पंहिंजो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, असां चवंदासीं पीपल्स पार्टी हिन में गुनाहगार आहे त रियाज़ जहिड़े माण्हू मलिक खे खणी आया आहिनि, जेको बहरिया टाउन अंग अखर तव्हांखे ॿुधाए 15 लख घर ठाहींदो।
15 लखनि में तव्हां यकीन रखो त सिंधी माण्हू कोन ईंदो, छाकाणि सिंधी माण्हू वटि जेकॾहिं असां वेंदासीं रेशो ॾिसंदासीं, गुरबती लकीर जेको आहे सो 70% के हेठि आहे, यानी कि चंद वॾेरा वञी बंगला वठंदा, अयाशू कंदा, बाक़ी न वठंदा। माना असां वटि ॿाहिरियों माण्हू ईंदो, इम्पोर्ट थींदो, जंहिंखे अॼोके तौर में जदीद कॉलोनाइज़ेशन चइजे, माना सिंध अंदरि जदीद कॉलोनाइज़ेशन थिए पई। हाणे 15 लखनि खे जेकॾहिं तव्हीं 15 घर ठाहींदो, उन आदमशुमारी जे लिहाज़ सां 7 सां ज़रब कंदो, त छा बचंदासीं? त माना पीपुल्स पार्टी बुनियादी तरह ते ठीको खियो आहे त हू सिंधी माण्हुनि खे कुचले ऐं सिंधी माण्हुनि खे हेठि ॾेखारे। पंहिंजा ज़ाती मुफ़ादात हुनखे अज़ीज़ आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो, 1000 रुपयो पंहिंजो औरतुनि खे ॾियणु शुरू कयूं। अॻिए दफ़े नादरा वियुसि, मूंखे ॾाढो ॾुख थियो, घुटकी नादरा में। नादरा वारो चए पियो साईं हिकिड़ी 2 नौजवान छोकिरियूं, हिकिड़ी कुराड़ी आई, हुन चयो त मुंहिंजा पैसा आहिनि, मूंखे ॾियो। हुन चयो तुंहिंजा पैसा ई कोन्हनि, चए असांखे मर्द चवंदा त पैसा वठी अचो पोइ घर अचो। ऐं कतारुनि में बीठियूं आहिनि, 3 रातियूं उते रही पियूं आहिनि, हुनजे मतिलबु लठेबाज़ी। माना हर माण्हू खे हुननि भीख पिनाइण लाइ, माना 1000 रुपए ते पिनाइण लाइ सेखारियो आहे, पर हुनजे हक़ूक़, हुनजे तहफ़ुज़ ऐं क़ौमी तशख़ुस खे मञण लाइ तयारु न आहिनि। जी नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। असांजे टिनी महिमाननि जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, यकीनन उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि में किथे न किथे का सदाकत ज़रूरु आहे, छो त हे बि असांजे मुआशिरे जो जेको आहे सो क्रीम मुआशिरे जो हिसो आहिनि, छो त सिंध जे हक़नि लाइ विढ़नि पिया। जेके बि इन्हनि ॻाल्हियूं कयूं उहे त यकीनन इन्हनि जो जवाबु ऐं उन्हनि खे सोचणु सम्झणु ऐं उन ते गौर ऐं फ़िक्र करणु त असांजे ॾिसंदड़नि जो कमु आहे। एनीवे नाज़रीन, असां ईंदासीं वापसी ते कंहिं पीपल्स पार्टी जे कंहिं अॻवान सां ॻाल्हाईंदासीं त आख़िर हे जेके सिचुएशन्स आहिनि ऐं हे जेके शयूं जेको आहे सो बदहाली ॾांहुं ऐं बुख ॾांहुं जेको आहे सो गामज़न आहिनि, आख़िर हिननि जो हल छा आहे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, मोटूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। स्टे विद अस।